सजन जे सूरन जा सिंगार खणी सफ़र में पंहिंजा ज़मीर सुमारे जहालत जे वीराननि में सुकून माणींदड़ क़ौम खे मिस्टर सिंधी जो सलाम क़बूल पवे। मुख़्तलिफ़ नज़रियनि जी पोइवारी करे क़ौम खे क़बीलनि में डिवाइड करे नारा त तरक़ी ऐं ख़ुशहाली जा हयासीं, पर हक़ीक़त इहा आहे त अॼु अटे जी क़ीमत ते दाहूं कयूं पिया। ज़ाहिरा ज़ुल्म थींदो त दाह बि थींदी, इन खां अलावा ॿियो कुझु करे बि नथा सघूं। ऐं ॿी ॻाल्हि त हुक्मराननि ते मयार बजाई आहे। जीअं डॉक्टर जो कमु इलाज करणु, वकील जो कमु वकालत करणु हूंदो आहे, ईअं हिते हिकु सियासतदान जो कमु माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइणु हूंदो आहे। रोज़ नवां नवां मसइला खणी अवाम जे मुंहं में हणी पंहिंजा मफ़ाद पूरा करणु हिते जी हुक्मरानी जी रवायत रही आहे। ज़ाहिरा जंहिं माण्हू खे जेको कमु ईंदो उहो ई कंदो, पर सवाल इहो आहे त आख़िर असांजो अक़ल किथे आहे, जिते ज़िंदगी मसइलनि जा अंबार खणी पंहिंजी उमिरि विञाए छॾे थी। ख़ुशियुनि जा खज़ाना लुड़कनि जे लहरनि में लुटिजण लॻनि था, दिलनि जा माग उमीदनि जे काफ़िलनि खे नो एंट्री जा इशारा कनि था। अहिड़ियुनि हालतुनि में बि असांजा वजूद सभु दर्द विसारे हिकु बिरयानी जी प्लेट ते नचण लॻनि था। वोट जी हिकु वसी तशरी बयानु करे मुख़्तलिफ़ लीडरनि जा हवाला ॾेई हुक्मराननि जी नाअहली खे लिकाइण लाइ अवाम जे वोट खे ग़लति साबित कयो वञे थो। चंद ख़ानदाननि जी हुक्मरानी में हलंदड़ मुल्क जी अवाम खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ज़हर मानी सां गॾु खाओ या पाणी में मिलाए पियो, असर में को बि फ़र्क़ु कोन ईंदो। जहालत जे बुनियाद मां निकिरंदड़ उहा गुलामी जंहिं असांजे ज़हननि खे ज़बून बणाए छॾियो आहे, अहिड़ी ज़हनी गुलामी हर तरह खां नाअहली जी हिफ़ाज़त कंदी आहे। इहो ई सबबु आहे त इमदाद लाइ हज़ारनि माण्हुनि निकिरी रोड ब्लॉक कया, पर अटे जी क़ीमत रिकॉर्ड वधण बावजूद बि अहिड़ी जिदत सां एहतिजाज न थियो, छो त अटो पाण ख़रीद करणो पवे थो ऐं इमदाद ख़ैरात वांगुरु मुफ़्त में मिले थी। जेकॾहिं पैक करे ख़ैरात में ॾिनो वञे त ज़हर बि ज़मज़म लॻे थो। इहा अथव असांजी गैरत जेका सुम्हारे त ख़ुशी सां थी, पर उथारण में तकलीफ़ थिए थी। उते कहिड़ा इनकलाबी पैदा थींदा जिते गाॾियुनि जी कतार ॾिसी सजदा थियनि था। अहिड़ा ज़हन रखंदड़ माण्हू इबादत करण खां वधीक संजीदगी फिल्मूं ॾिसण में ॾेखारीनि था। ॾिसो, सच तकलीफ़ ॾींदो आहे छो त पंहिंजो अक्स हूंदो आहे। हक़ीक़त इहा आहे त सभु कोताहियूं असां में मौजूदु आहिनि, छो त असां ई बुज़दिली जी वाट ते शिकस्त खाधल हौसला खणी हर तरह जा ज़ुल्म सहण बावजूद बि ख़ामोश रहण जा नारा हणूं पिया। बदकिस्मती इहा आहे त हिते हर शख़्स कुझु ॿियो करणु चाहे थो, पर पंहिंजो किरदारु अदा नथो करे। सुधारो मुमकिन आहे जेकॾहिं शाइर इनकलाबी शाइरी करे, साफ़ी जो कलम सच लिखे, जज इंसाफ़ करे, डॉक्टर पाण मज़लूम बणिजी ग़रीबनि जो इलाज करे, उस्ताद पंहिंजी औलाद सम्झी शागिर्दनि खे तालीम ॾे। सभिनी खे साॻी कैटेगरी में नथो रखी सघिजे। किरदार मुख़्तलिफ़ आहिनि त अमल बि मुख़्तलिफ़ हूंदा। न सभु सियासत करे सघनि था ऐं न ई सभिनी खां बुख हड़ताल कराए सघिजे थी, पर जहालत असांजे ज़हननि खे एतिरो त ज़ंगे छॾियो आहे जो हाणे ख़बर ई नथी पवे त असांखे करणो छा आहे। ज़हन में रहे त जंहिं इंसान खे पंहिंजे अंदर जी ख़बर नाहे हूंदी उहो ॿियनि जे वजूदनि में खानियूं तलाश कंदो आहे, ऐं जेका क़ौम पाण खां अनजान हूंदी आहे उहा टारगेट बि उन्ही शइ खे कंदी आहे जेका उन जे हक़ में हूंदी आहे। असीं सभु हिकु समाज जो हिसो आहियूं। असांखे कुझु करण या न करण सां ई समाज जी अदावत थिए थी। दुनिया में ज़ुल्म, जहालत, बुख बदहाली जा शिकार सिर्फ़ असां ई न आहियूं। असां खां अॻु केतिरियूं क़ौमूं इन खां बि वधीक ज़ुल्म जो शिकार रहियूं, हद खां वधीक बुखूं ॾिठियूं, पर फ़र्क़ु सिर्फ़ इहो आहे जो उन्हनि सभु कुझु क़ुर्बान करे बि पंहिंजी गैरत खे ज़िंदा रखियो ऐं उन्ही गैरत जे बुनियाद ते ॿीहर शुरूआत कई ऐं पंहिंजे पाण खे दुनिया जे अज़ीम क़ौमनि में शुमार कयो। ज़मीर ज़िंदा हुजनि त कफ़न जे ख़ौफ़ खां गैरत जी नीलामी नाहे कबी। यादि रखो, नाकामियूं ज़िंदगी जो हिस्सो ज़रूर आहिनि, पर ज़िंदगी न आहिनि। जिन क़ौमनि ज़वाल जे ज़िंदाननि जूं ज़ंजीरूं तोड़े आज़ाद फ़िज़ा में उड़ान कई, उन्हनि क़ौमनि जा फ़र्द बि असां जहिड़ा इंसान ई हुआ, ग़रीब हुआ, मज़लूम हुआ, ज़ुल्म जा सतायल ऐं बुखनि जा मारियल हुआ। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जो हू जिस्मानी तौर ते त ग़ुलाम हुआ, पर ज़हनी तौर ते आज़ाद हुआ। भिक्षु बुद्ध खां पुछियो त कामयाबी जी राह छा आहे? जवाब मिलियो, ज़िंदगी जे पलनि खे माना ॾियणु। वरी सवाल थियो त माना छा ॿाहिरियां ईंदी आहे? जवाब में चयो वियो त माना लाइ जुस्तजू जे अमल खे यकीनी बणाए उजालनि जी सहायता करणी पवंदी आहे। वेल डेवरन जो चवणु आहे त ज़्यादातर माण्हुनि सां इहो मसइलो आहे त हू पंहिंजे दिमाग़ जे बदिरां पंहिंजनि उमीदनि, ख़ौफ़ ऐं ख़्वाहिशनि सां गॾु सोचनि था। जॉन लेनन खां पंहिंजे उस्ताद सवाल कयो त तव्हां ज़िंदगी में छा था करणु चाहियो? जॉन लेनन जवाब ॾिनो त ख़ुशि रहणु थो चाहियां। उस्ताद जवाब ॿुधी चवणु लॻो त शायदि तव्हां मुंहिंजो सवाल सम्झो कोन। जॉन लेनन जवाब ॾिनो त सर, शायदि तव्हां ज़िंदगी खे सम्झो कोन। यादि रखो, ज़िंदगी में नंढियूं नंढियूं ख़्वाहिशूं, ख्वाब ऐं मक़सद हासिल करण लाइ अमलनि जी शुरूआत बि नंढे पैमाने खां ई थींदी आहे। शागिर्द केॾो बि ज़हीन छो न हुजे, पर 6 क्लास में एडमिशन वठी मैट्रिक जो इम्तिहान नथो ॾेई सघे। समाज ऐं ज़िंदगी जा बि स्टेज हूंदा आहिनि। शुरूआत पाण खां कयो। इन जो मतिलबु इहो न आहे त हथियार खणी रोडनि ते निकिरो, बल्कि सवाल करण जी आदत विझो, ग़ुलामी खां भागी थी वञो। नाअहल हुक्मराननि जी चापलूसी करण बजाए हक़ ऐं सच जो साथ ॾियो। सही खे सही ऐं ग़लति खे ग़लति चयो। पंहिंजी क़ौम जे फर्दनि खे मान ॾियो। असांजो सभ खां वॾो अलमियो इहो आहे त असीं सम्झूं था त असीं पाण ग़रीब आहियूं, पोइ ॿियनि जी छा मदद कयूं। पर यादि रखो, मदद मां मुराद सिर्फ़ पैसो नाहे हूंदो। कंहिंजो अहसास करणु, ख़ुशियुनि में शरीक थियणु, दुखनि में साथ ॾियणु, इहा बि हिकु क़िस्म जी मदद हूंदी आहे। इहो ज़रूरी न आहे त तव्हां कंहिंजी मदद तॾहिं ई कयो जॾहिं तव्हां वटि लखों
लखों रुपया मौजूद हुजन। लियो बेस्का गेलिया चवे थो त अक्सर असां हिकु मुस्कुराहट, हिकु हौसलो, हिकु तारीफ़ ऐं सार संभाल रहण जी ताक़त खे घटि सम्झूं था, पर इहे सभु कंहिंजी ज़िंदगी बदिलाइण जेतिरी सलाहियत रखनि था। तव्हांजा लफ़्ज़ कंहिंखे मक़सदु ॾेई सघनि था, तव्हांजी मुस्कुराहट कंहिंखे जीअण जी उमेद ॾेई सघे थी, तव्हांजो ॾिनल हौसलो कंहिंखे अहसास कमतरी मां कढी ॿीहर शुरूआत करण जो मौक़ो ॾेई सघे थो। मुंबई खां बेंगलोर वेंदड़ ट्रेन में टीटी हिकु 13 सालनि जी छोकिरी खे बिना टिकट जे पकड़े वरितो। जॾहिं हुनखे रेड मां लाथो पिए वियो त उते वेठल मिसिस ओशा भट्टाचार्या, जेका पेशे जे लिहाज़ खां हिकु लेक्चरार हुई, आवाज़ ॾिनो त हिन जी टिकट जा पैसा आऊं ॾियां थी। हुन छोकिरी जो नालो चित्रा हो। जॾहिं मिसिस भट्टाचार्या हुन खां पुछियो त केॾांहुं वञणो आहे, हुन चयो त मूंखे का ख़बर कोन्हे, मुंहिंजो को बि घर कोन्हे। इहो ॿुधी मिसिस भट्टाचार्या हुनखे पाण सां गॾु वठी वई ऐं बेंगलोर जी हिकु एनजीओ जे हवाले कयो, जंहिं हुन जो ज़िमो खयो। कुझु वक़्त खां पोइ मिसिस भट्टाचार्या दिल्ली शिफ्ट थी वई ऐं ॿिन्ही जो हिक ॿिए खां राब्तो ख़तम थी वियो। तक़रीबन 20 सालनि खां पोइ मिसिस भट्टाचार्या खे फ्रांसिस्को अमेरिका जे हिकु कॉलेज में लेक्चर ॾियण लाइ घुरायो वियो। उते हू हिकु रेस्टोरेंट में डिनर करे जॾहिं बिल घुरण लॻी त वेटर हुनखे ॿुधायो त तव्हांजो बिल अदा थी चुको आहे। जॾहिं हुन निगाह कई त हिकु छोकिरी पंहिंजे मुड़ुस सां गॾु हिन ॾांहुं ॾिसी मुस्कुराए रही हुई। मिसिस भट्टाचार्या हुन खां पुछियो त मुंहिंजो बिल तव्हां छो अदा कयो? हुन ते हुन छोकिरी जवाबु ॾिनो त मूं जेको बिल अदा कयो आहे इहो उन ट्रेन जी टिकट जे अॻियां कुझु बि न आहे। ही उहा ई छोकिरी हुई जंहिंजी ट्रेन जी टिकट जा पैसा मिसिस भट्टाचार्या ॾिना हुआ। ही उहा ई चित्रा आहे जेका अॼु सुधा मूर्ति जे नाले सां सुञाती वञे थी, जेका इंफोसिस लिमिटेड जी चेयरमैन ऐं संदसि मुड़ुसु मल्टी मिलियन इंफोसिस सॉफ्टवेयर कंपनी जो मालिक नारायण मूर्ति आहे। तव्हांखे इहो ॿुधी हैरत थींदी त इक्षा मूर्ति इन्ही जी धीउ आहे, जंहिंजी शादी ऋषि सिंह सां थी, जेको हिन वक़्तु बर्तानिया जो वज़ीर आज़म आहे। ज़िंदगी जी इहा ई त ख़ूबी आहे जो हर वक़्तु तब्दीली जे मूड में रहे थी। हरकतूं बरकतनि जो ज़िमो खणनि थियूं। नियतूं इरादा तव्हांजी ज़िंदगी जा सहारा आहिनि। कोशिशूं ऐं सफ़र तव्हांजी मंज़िल जो रूप आहिनि। माज़ी जे सूरनि ते ज़िंदगी न विञायो। हाल ते परेशान थी मायूस न थियो, छो त मुस्तक़बिल जी कंहिंखे ख़बर ई न आहे। जेकॾहिं तव्हांजो जिस्म हरकत करण जे क़ाबिल आहे त इन जो मतिलबु ज़िंदगी में तब्दीली यकीनी आहे। क़ौम हुजे या फ़र्द, ज़िंदगी जो उसूल इहो ई रहंदो आहे। शिकस्त क़बूल न कयो। अॼु गुरबत आहे, ज़ुल्म आहे, बुख आहे, नाइंसाफ़ी आहे, पर तव्हां इहो ॾिसो त तव्हांजो वजूद ज़िंदा आहे। उन्ही वजूद जे सहारे पंहिंजे अंत खे मात ॾियो। निकिरी अचो उन गुलामी मां जंहिं ज़िलतनि जे ज़माननि खे तव्हांजो मुक़दर बणाए छॾियो आहे। यादि रखो, हालतनि जी मायूसी तव्हांजी कमज़ोरी वाज़े कंदी आहे। इहो न विसारियो त तव्हांजो ज़हन उन वजूद जो गुलाम आहे जेको तव्हांजे उमीदनि, ख़्वाहिशनि ऐं ख्वाबनि जो कातिल आहे। बदहाली जी बरसात में पाण खे यतीम सम्झी मुक़ाबले जी सघ न विञायो, छो त नाकामी जो सबबु तव्हांजी गुरबत नाहे, जेकॾहिं इतिहाद आहे त तव्हांजो हुजण ई हिकु ताक़त आहे।